गवर्नर खे मां ॾिसां पियो, तव्हां बि ॾिसो पिया त कुझु ॾींहंनि खां मुसलसल हुन एग्रेशन में आहे सिंध हुकूमत जे ख़िलाफ़ु। जेका बि शइ थी थी, ख़ासि तौर ते जेको डंपर्स वारो इशू आहे कराची में, या जेको कुझु थोरो थिए थो वापारियुनि सां गॾु बीठो आहे सभिनी सां, भला उनखे को टास्क आहे पंहिंजी पार्टी जे तरफ़ां, या तव्हांखे छा थो लॻे थो पाण लाइम लाइट में रहण जे लाइ पोइ हू चए थो त भला हाणे हू त गवर्नर आहे, एग्ज़िक्यूटिव अथॉरिटी त आहे कोन, त भला अहिड़ा बयान ई ॾियां जीअं मीडिया ते छायल तरह बि गवर्नर बि हिते मौजूदु आहे। असल में सर गवर्नर पंहिंजी पूरी कोशिशि कंदो आहे त मां लाइमलाइट ते अचां, बट MQM खे इहो डिसाइड करिणो पवंदो त छा हुनजी बयानिया, छा हुनजी स्टेटमेंट सां हू इतफ़ाक़ रखंदा या नथा रखनि। सुठी ॻाल्हि आहे, बिज़नेसमैन ॾे वेंदो आहे, बिल्डर्स ॾे वेंदो आहे, सभिनि सां उहो कोलेबरेट करे थो, बट इन जो लॉन्ग टर्म अफेक्ट नथो निकिरे, छो त हू जीअं तव्हां ॻाल्हि कई एग्ज़िक्यूटिव अथॉरिटी आहे न, चीफ मिनिस्टर ऑब्वियसली पूरे सूबे खे रन कंदो आहे, डेली टू डेली बिज़नेसिस जेके बि थींदियूं कंडक्ट कंदियूं, बट गवर्नर खे कुझु हद ताईं हिमल बि आउट ऑफ कंट्री आहे ऐं उनखे ॾिसणु खपे त जेके डंपर वारो जेको इशू तव्हां रेस था कयो, पंहिंजे कराची में 65 लख गाॾियूं आहिनि, जंहिंमें 42 लख मोटरसाइकिल्स आहिनि जेके पूरे कराची में हलंदियूं आहिनि। ऑब्वियसली जेको टाइमिंग्स गवर्नमेंट रखियो राति जे 11 बजे खां सुबुह जो 6 बजे ताईं, उहो इन लाइ रखियो त सॼो ॾींहुं असांजी पब्लिक ट्रांसपोर्ट निकिरंदी आहे, राति जो कुझु घटि हूंदी आहे, त उन में इहे वॾा ट्रेलार्स, टैंकर्स, डंपर्स, ऑयल टैंकर्स हलनि। असांजा सुठा मोटिव हमेशह रहिया आहिनि। कल्ह तव्हां ॾिठो हूंदो सभई ऑपोज़िशन पार्टीज़ खे बि असां ऑन बोर्ड रखियो, स्टेक होल्डर्स हुयो, असांजो CCPO बि हुयो कराची जो, बट MQM खे या डिफरेंट पार्टीज़ खे सोचणु खपे त गॾिजी मिलजी असांखे अगरि कमु कंदासीं त उहो वधीक बहितर साबित थींदो, ऐं इन में का सियासत या नारेबाज़ी या अहिड़ो बयानु उहो सही न हूंदो। अच्छा, हू बि त मतिलबु जहिड़े नमूने सां डंपर ते ऐलान बि थी वियो आहे, पर इन वक़्तु बि ॾींहं जो अञा बि हलनि था पिया। ऐं ॿियो इहो त वाक़ई में को शक कोन्हे त ॼण मौत जा फ़रिश्ता थी इहे टैंकर्स वारा घुमनि था, मोटरसाइकिलुनि वारनि खे लताड़े हलिया था वञनि, गाॾियुनि खे। मक़सदु आहे त इहो ऐलान अॻु में बि थियल आहे, ईअं कोन्हे त या राति जो 11 वॻे खां अॻु में बि थियल आहे ख़ासि, पर पोइ बि इन ते अमल दरामद नथो थिए। तव्हां सम्झो था त पुलिस खे ज़ाहिर आहे जेका ट्रैफ़िक पुलिस आहे ख़ासि तौर ते उनखे इम्प्लीमेंट इन ते करिणो आहे, ऐं उहे 2-3 रुपया वठी अॻिते वञणु ॾियनि था। जीअं पाण वटि बि आहे, तव्हां पंहिंजो जेको मेराण हाईवे आहे उन ते त हेवी ट्रैफ़िक आहे कोन, पर तव्हां ॾींहुं वञो राति वञो हले थी पई, छो त पुलिस वारा 150 रुपया वठी उन्हनि खे छॾीनि था। इम्प्लीमेंटेशन में किथे रुकावटूं आहिनि, जेको जेसीं ताईं इम्प्लीमेंटेशन न थींदो इहे एक्सीडेंट माना ख़तमु न थींदो। ॾिसो, इन में 2 पहलू आहिनि। हिकु त ट्रांसपोर्ट डिपार्टमेंट जो वॾो रोल आहे, जेके ऑयल टैंकर्स हलनि था, डंपर्स हलनि था, त उन्हनि अगरि को हले थो त उनजो लाइसेंस रिवोक हू करे सघनि था उन टाइम ते। ऐं ॿी ॻाल्हि, ट्रैफ़िक पुलिस हुजे या असांजो जेको बि पुलिस आहे, जनरल पुलिस, उन्हनि जी बि इहा रिस्पॉन्सिबिलिटी आहे, छो त अगरि कंहिं जो इंतकाल थिए थो त भई इंतिशार फैले थो, वरी उन्हनि खे सारे था छॾनि गाॾियुनि खे, त इहो लॉन्ग टर्म में अफेक्ट ग़लति साबित थींदो। ऐं मां सम्झां थो त सभिनि खे इन में सीरियसली इन खे डील करणु खपे। रही ॻाल्हि पुलिस जी, तव्हां चओ था 50-100 रुपयो, उहो त असांखे ख़बर न आहे, पूरी दुनिया में इहो सिस्टम हलंदो आहे, बट कमु इहो सिंध गवर्नमेंट जो आहे, ऐं ऑपोज़िशन्स खे कोऑपरेट करणु खपे, ऐं इन में बहितरी थींदी फ्यूचर में।